अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब में हाणे हिकु त कमु बहितरीनु थियण वारो आहे। उहो आहे दोस्तो शान नवाज़ ख़ान खे वॾो फ़ाइदो मिलंदो हाणे। ऐं होॾां वरी जेको आहे सभ खां वधीक जेको आहे मुराद ऐं रहज़न ककर वारनि जो नुक़सानु थींदो। शाहनवाज़ ख़ान जेका बाहि ॿारी उन में हू भरपूर फ़ाइदो खणी वेंदो ऐं इहो हाशिम बि तमामु जल्द मुराद वारनि जी पीड़ चढ़ण वारो आहे ऐं इन्हनि खे हथु अचण वारो आहे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जो हाणे जेका अॻिते एपिसोड वधंदा वेंदा तीअं तीअं फ़िलहालु इन्हनि जो जेको ठाह हुयो सॼो ड्रही वेंदो, हिकु चकर ॿीहर फिनिश थी वेंदो। ऐं ॿियो ॿुधाईंदो हलां त अचण वारी एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदव त मुराद खे मोटरसाइकिल हथु ईंदी आहे, अली ख़ान हथु न आहे ईंदो, हू परेशान थी वेंदो आहे त अली ख़ान केॾांहुं वियो। होॾां जेको आहे दोस्तो ॿुधाईंदो हलां त अली ख़ान पंहिंजनि दोस्तनि वटि हूंदो आहे, उहे खणी वेंदा आहिनि, इन खे इलाजु कंदा आहिनि ऐं मंसूर ख़ान खे बि इन शइ जी ख़बर न हूंदी आहे, बाद में ख़बर पइजी वेंदी आहे। घणो करे उहे मंसूर ख़ान जा माण्हू निकिरंदा या वरी अली ख़ान जा दोस्त पुराणा निकिरंदा। अहिड़े हिसाब सां ॿुधाईंदो हलां सोडल खे फ़िलहालु कंहिं शइ जी ख़बर न पवंदी छा थियो आहे पोइ न छा न थियो आहे। तमामु जल्द उन खे बि इन शइ जी ॼाण ख़बर मिली वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, टिकटॉक ID खे बि फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।